अस्सलामुअलैकुम दोस्तो, मां आहियां अमजद महराणी। छा तव्हांखे ख़बर आहे ही हिकु सिंधी ड्रामो आहे। हिन ड्रामे में एक्शन, सैडनेस, कॉमेडी सभु अची वञनि था। असांजी कोशिशि आहे त सिंधी मीडिया में कुझु नऊं कयूं ऐं बिल्कुलु हिते तव्हांखे कुझु नऊं ॾिसण लाइ मिलंदो। असांजी कोशिशि आहे त सिंध लाइ कुझु नऊं कयूं। जेकॾहिं तव्हां ही ड्रामो अञा ताईं नाहे ॾिठो त ही ड्रामो तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल अमजद महराणी ऑफिशियल ते ॾिसी सघो था। हिन ड्रामे जी हिकु दर्द भरी कहाणी आहे, दोस्ती जी कहाणी आहे, गुरबत जी कहाणी आहे ऐं असांखे तव्हांजी सपोर्ट जी ज़रूरत आहे। तव्हां हिकु भेरो मुंहिंजे यूट्यूब चैनल अमजद महराणी ऑफिशियल में वञी हिकु भेरो ही ड्रामो ॾिसंदा, असांजी महिनत ॾिसंदा ऐं जेकॾहिं तव्हांखे असांजी महिनत सुठी लॻे त असांखे सपोर्ट कंदा। असांखे तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे, तव्हांजी सपोर्ट जी ज़रूरत आहे। जेकॾहिं तव्हां असांखे सपोर्ट कंदा त इनशाअल्लाह असीं सिंधी मीडिया लाइ ज़रूरु कुझु न कुझु कंदासीं। असांजे हिन ड्रामे जो नालो आहे ॾुखनि जो ताज। हिन ड्रामे जूं टोटल 9 क़िस्तूं आहिनि। तव्हांखे मुंहिंजे चैनल ते मिली वेंदियूं। महिरबानी करे लाज़मी ॾिसो।